बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम व आलिहि तय्यबीन ताहिरीनल मासूमीन वल अनतु अला अदाइहिम अजमईन। अम्मा बाद, मोहतरम नाज़रीन, जी असांजी गुफ्तगू शेख जाफ़र सुबानी हफ़िज़हुल्लाह जी किताब अल अक़ीदतुल इस्लामिया में हली रही हुई, जंहिंजे 25 नंबर नशिस्त सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼु असां गुफ्तगू जे मौज़ू में कंदासीं, उहा आहे इख़्तियार इंसान। इहा हक़ीक़त मुसलम आहे त इंसान पंहिंजे अफ़ाल में ख़ुदि मुख़्तियार आहे, यानी इन इंसान जे इख़्तियार जो इनकार करणु, कोई चवे त इंसान मुख़्तार न आहे, इहो नामुमकिन आहे। इन ते उलमा कुझु दलीलूं ॾिनियूं आहिनि, जिन्हनि मां सभ खां पहिरें नंबर ते जेका दलील अचे थी उहा आहे वुजदान। वुजदान यानी अक़ल। इंसान जो अक़ल इंसान खे इन शइ जी तरफ़ रहनुमाई करे थो, इंसान मुख़्तार आहे। यानी इंसान जॾहिं पंहिंजे रोज़मर्रा जे उमूर खे ॾिसे थो, रोज़मर्रा जा उमूर इख़्तियार करे थो, उन्हनि मां इंसान इहो आसानी सां नतीजो करे सघे थो त इंसान पंहिंजे अफ़ाल में ख़ुदि मुख़्तार आहे। ॿिए नंबर ते जेका दलील आहे उहा इहा आहे त अगरि इंसान आज़ाद न हुजे हा, यानी इंसान पंहिंजे अफ़ाल में मजबूर हुजे हा, त पोइ इंसान खे पंहिंजे फ़ेल ते सवाब या पंहिंजे बुरे फ़ेल ते अज़ाब जो मिलणु कबी थी वञे हा। यानी इंसान खे हिकु अहिड़े फ़ेल ते सवाब मिलणु जंहिंमें हू मजबूर आहे, या अहिड़े फ़ेल ते अज़ाब मिलणु जंहिंमें हू मजबूर आहे, इन जो को सबब ई नथो बणिजे। जॾहिं इंसान ख़ुदि आज़ाद न हूंदो त अज़ाब ऐं जज़ा जो मिलणु इहो महल थी वेंदो, कबी थी वेंदो। लिहाज़ा अगरि कंहिं इंसान को कमु करे थो ऐं उनजी नेकी थिए थी, सुठे कमु थिए, ऐं असां दुनिया में हिन में ॾिसूं था त बाज़ इंसान जेके सुठा कमु कनि था उन्हनि जी तारीफ़ कई थी वञे, ऐं जेको शख़्स बुरो कमु करे थो उनजी बुराई कई थी वञे, उन जी मज़मत कई थी वञे। जॾहिं इहा तारीफ़ ऐं मज़मत कई वञे थी, इन ई मां लॻे वाज़े थो थिए त इंसान मुख़्तार आहे। टे नंबर ते जेका दलील आहे उहा इहा आहे त असां तारीख़ जो जॾहिं मुतालो कयूं था, तारीख़ में असांखे खोड़ सारा अहिड़ा वाक़ियात मिलनि था जो इंसान जी ज़िंदगी ते नसीहत असरअंदाज़ थिए थी। यानी बाज़ इंसान बुरा हूंदा आहिनि, उन्हनि ते खे अगरि नसीहत कई वञे त हू सुठा बणिजी था वञनि, जिन्हनि में बेतौर मिसाल हज़रत हुर अलैहिस्सलाम जी वरिती वञे थी, या काफ़ी सारो मिसाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में अहिड़ा इंसान हुआ जेके शुरू में पंहिंजे इंतिहा जा बुरा हुआ, लेकिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोहबत में अची करे हू सुठा थी विया। नसीहत जो असरअंदाज़ थियणु, अहिड़े ई नमूने सां इंसान में बुरी सोहबत जो असरअंदाज़ थियणु। हिकिड़ा इंसान सुठा हूंदा आहिनि इब्तिदा में, लेकिन हू बुरी सोहबत में अची करे बुरा थी था वञनि। इहो नसीहत ऐं बुरी सोहबत जो असरअंदाज़ थियणु, इहो इन ई शइ ते दलील आहे त इंसान आज़ादु आहे। अगरि इंसान आज़ादु न हुजे हा त उनखे केतिरी बि नसीहत कई वञे त हू जंहिं जॻह ते आहे उहो उन ई जॻह ते हुजे हा। ऐं अहिड़े ई नमूने सां इंसान ते अगरि इंसान ख़ुदि मुख़्तार न हुजे हा, मजबूर हुजे हा, त उन ते केतिरी बुरी सोहबत अचे हा, उहो बुरो